अस्सलाम नाज़रीन, मां ज़हीर हसन जलवाणी शबाना नवाज़ ऑफिशियल चैनल ते तव्हां सां मुखातिब आहियां। मुंहिंजो जेको आहे सब्जेक्ट आहे उहो सोशल स्टडी आहे। इन खां पोइ पाकिस्तानी स्टडी सोशल स्टडी जा क्लासिस असां 4 to 8 जेको आहे सो उन जा MCQs जेके असांजी टीम जी तरफ़ ठाहिया विया आहिनि। उमेदु आहे त तव्हां हिनखे चङे नमूने सम्झण जी कोशिशि कंदो ऐं हिनखे सिखण जी कोशिशि कंदो ऐं उमेदु आहे त तव्हां हिन मां घणो कुझु लाभ हासिलु कंदो। हिन में क्लास नंबर 4 आहे चैप्टर नंबर 1 ग्लोब इन मैप स्किल्स। क्वेश्चन नंबर 1 आहे वर्ड ग्लोब इज़ ड्राइड फ्राम विच लैटिन वर्ड। पुछियो वियो आहे त लफ़्ज़ ग्लोब जेको आहे उहो लातिनी ज़बान जे कहिड़े लफ़्ज़ मां वरितो वियो आहे। आंसर आहे ग्लोबस। व्हाट इज़ मीनिंग ऑफ वर्ड ग्लोबस। ग्लोबस लफ़्ज़ जी माना छा आहे। राउंड मास और स्फेयर, ईं गोल दायरो या कुरह जंहिंखे चइबो। 3 डायमेंशनल रिप्रेजेंटेशन ऑफ एंटायर अर्थ सरफेस इज़ कॉल्ड। जेके ज़मीन जी सतह खे 3 हिसा ज़ाहिर कनि था उनखे छा चयो वञे थो। 3 हिसनि खे जेको ज़ाहिर कयो थो उनखे छा थो चयो वञे, उनखे ग्लोब चयो थो वञे। लार्ज मास ऑफ लैंड इन ऑन ग्लोब आर कॉल्ड। ज़मीन जा वॾा हिसा जेके ग्लोब ते मौजूदु आहिनि या कुर्रे अर्ज़ ते मौजूदु आहिनि उनखे छा चयो वञे थो, कॉन्टिनेंट चयो वञे थो, जंहिंजो तइदादु 7 इन नंबर माना 7 आहे। 7 कॉन्टिनेंट आहिनि। जीअं असां साउथ एशिया में रहूं था, यूरोप आहे, अफ्रीका आहे, नॉर्थ अमेरिका, साउथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया। लार्ज वाटर बॉडीज़ ऑन ग्लोबल आर कॉल्ड। ज़मीन ते जेके पाणी जा वॾा हिसा उन्हनि खे छा चयो वञे थो, ओशन्स। ओशन्स चए थो। 5 आहिनि हिन में, जीअं पैसिफिक ओशन आहे, एटलांटिक ओशन आहे ऐं आर्कटिक ओशन आहे। 5 जेके मशहूरु ओशन आहिनि, तव्हां सभिनी खे ख़बर आहे। टॉप मोस्ट ऑफ अर्थ्स फिक्स्ड एक्सिस ऑन ग्लोब इज़। ज़मीन जो मथीं सतह जेको आहे उन जो ग्लोब जो हिसो हुनखे छा चयो वेंदो, नॉर्थ पोल चयो वेंदो आहे। डाउन ऑफ अर्थ्स फिक्स्ड एक्सिस ऑन ग्लोब इज़। ज़मीन जे हेठिएं सतह वारे जो ग्लोब जो हिसो आहे उनखे छा चयो वेंदो, साउथ पोल चयो वेंदो आहे। नॉर्थ पोल इज़ इन द मिडल ऑफ। नॉर्थ पोल किथे मौजूदु आहे, कहिड़े विच हिसे ते मौजूदु आहे, आर्कटिक ओशन। इनर मोस्ट लेयर ऑफ अर्थ इज़ कॉल्ड। ज़मीन जी हेठिएं तह खे छा चयो वञे थो, कोर। मिडल लेयर ऑफ अर्थ इज़ कॉल्ड। ज़मीन जे विचीं सतह खे छा चयो वञे थो, मेंटल। आउटर मोस्ट लेयर ऑफ अर्थ इज़ कॉल्ड। ज़मीन जे मथां सतह खे छा चयो वञे थो, क्रस्ट। कोर, मेंटल, क्रस्ट, इहे 3 हिसा आहिनि, मथियों विचों ऐं हेठियों विचों ऐं मथियों हिसो। A flat 2-dimensional representation of sum of all Earth's surface is called सिधो फ्लैट 2 डायमेंशनल सिधी सतह जेका आहे जंहिंमें उहो ज़मीन खे ज़ाहिर करे उन शइ खे छा चयो वेंदो आहे, माना मैप चयो वेंदो आहे, यानी नक्शो। विच एलिमेंट ऑफ मैप टेल्स दैट व्हाट द मैप शोज़। नक्शे जो कहिड़ो हिसो ॿुधाए थो त नक्शो छा थो ॾेखारे। टाइटल यानी उनवान ॿुधाईंदो आहे त हिन नक्शे में हीअ शइ ॾेखारी वई आहे। विच एलिमेंट ऑफ मैप शोज़ स्ट्रीट्स, बिल्डिंग्स, ट्रीस ऑफ एन टाउन। हाणे विच एलिमेंट ऑफ मैप शोज़ यानी नक्शे जा कहिड़ा हिसा असांखे गिटियूं, इमारतूं, रस्ता, इमारतूं या वण या मुख़्तलिफ़ क़िस्म जा टाउन ॾेखारींदा आहिनि। सिम्बोल्स हूंदा आहिनि, निशानियूं ठहियलु हूंदियूं आहिनि जंहिंसां असांखे ख़बर पवंदी आहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा भई स्ट्रीट्स जी निशानी आहे, इमारतूं आहिनि, हीअ वण आहिनि ऐं हीअ शहर आहिनि। विच एलिमेंट ऑफ मैप शोज़ द डायरेक्शन ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साउथ ऑन द मैप। मैप ते नक्शे ते असांखे कीअं ख़बर पवंदी आहे त हीअ बाबा हीअ ओभर आहे, हीअ ओलह आहे, हीअ उत्तर आहे ऐं हीअ ॾखिण आहे, ऐं कंपास रोज़ जे ज़रिए ख़बर पवंदी आहे। विच इज़ लास्ट एलिमेंट ऑफ मैप। मैप जो नक्शे जो जेको आख़िरी एलिमेंट हिसो कहिड़ो हूंदो आहे उनखे चइबो स्केल। चैप्टर नंबर 2 शुरू कयूं था। इन जो आहे हिस्ट्री ऑफ सिंध, यानी सिंध जी तारीख़। द पीरियड व्हेन टूल्स वर मेड ऑफ स्टोन्स इज़ कॉल्ड। उन दौर खे जंहिंमें औज़ार पथरनि जा ठाहिया वेंदा उनखे छा चयो वेंदो आहे, स्टोन एज। उनखे छा चवंदो आहे, पथरनि वारो दौर। द पीरियड व्हेन पीपल लर्न टू मेक हाउसिस ऑफ वुड एंड ब्रिक्स इज़ कॉल्ड। उहो दौर जंहिंमें माण्हू घर यानी कि काठ जा घर ऐं सिरनि जा घर ठाहिणु सिखिया, उन दौर खे छा चयो वेंदो आहे, न्यू स्टोन एज, यानी पथरनि जो नओं दौर। इंडस वैली सिविलाइज़ेशन बिलोंग टू। सिंधु माथिरी जी तहज़ीब जो तालुक़ु छा सां आहे, सिंध सां। ठीकु आहे।
इंडस वैली सिविलाइजेशन जो ताल्लुक़ जेको आहे सिंध सां। इंडस वैली सिविलाइजेशन बिगन ऑन द बैंक ऑफ विच रिवर, सिंधु माथरी जी तहज़ीब कड़े दरिया जे किनारे ते जेको आहे सो शुरू थी, इंडस रिवर्स यानी सिंधु दरिया जे। विच इज़ द फेमस सिटी ऑफ इंडस सिविलाइजेशन। सिंधु माथरीअ जो सभिनी खां अहम शहर कहिड़ो हो? मोहनजोदड़ो। तारीख़ी माग आहे लाड़काने जे भरिसां, ऐं यकीनन सभिनी ॾिठो हूंदो। फ्राम वेयर आर्यंस कॉल्ड इन सिंध केम इन सिंध, आर्यंस सिंध में किथां आया? ईस्टर्न यूरोप एंड सेंट्रल एशिया, मशरिक़ी यूरोप ऐं जेको आहे सो सेंट्रल एशिया में यानी विच एशिया में आया। विच वॉज हाइस्ट कास्ट इन आर्यंस। हाणे आर्यंस में जेका आहिनि सो उत्तम ज़ात कहिड़ी? उन में ब्राह्मिन्स। ब्राह्मिन जेके आहिनि 4 ज़ातियूं आहिनि, दिस एक्सप्लेन कयूं था अॻिते हली करे। ब्राह्मिन्स जेके आहिनि 4 ज़ातियूं, हुन में ब्राह्मिन्स सभिनी खां उत्तम यानी ऊची ज़ात वारा हुआ। उहे हू ब्राह्मिन्स हुआ केर भला? प्रीसिट्स, इहे यानी कि स्कॉलर्स एंड फिलासफ़र्स, इहे यानी कि पादरी जंहिं क़िस्म जा, या पंडित जंहिंखे चइबो, या स्कॉलर आलिम हुजनि जेके उन्हनि जा ऐं फिलासफ़र्स जेके ॾाह हुआ, उहे जेके ब्राह्मन सां ताल्लुक़ु रखंदा हुआ। विच वॉज सेकेंड हाईएस्ट कास्ट ऑफ आर्यंस। आर्यंस में ॿी उत्तम ज़ात कहिड़ी? उन में कास्टरियास। उन में कास्टरियास आहे। हू कास्टरियास छा कंदा हुआ? उहे वॉरियर्स, लीडर्स ऐं रूलर्स। हाणे उहे छा जंगजू हुआ, रहनुमा हुआ ऐं हुकुमरान हुआ। नेम ऑफ थर्ड कास्ट ऑफ आर्यंस, आर्यन जी 3 ज़ात कहिड़ी? उन जो वैश्यास। हू वॉज वैश्यास। वैश्यास केरु हुआ? मर्चेंट्स, क्राफ्ट्स एंड फार्मर्स। उन में वापारी यानी दुकानदार, ऐं उन खां पोइ क्राफ्ट्स हुनरमंद ऐं फार्मर्स ऐं हारी हुआ। विच वॉज लोएस्ट कास्ट ऑफ आर्यंस, आर्यन जी सभिनी खां घटि ज़ात यानी नंढी सतह वारी ज़ात कहिड़ी? शूद्रास। हू वॉज शूद्रास। शूद्रास केरु हुआ? लेबरर्स एंड सर्वेंट्स, उहे मज़दूर ऐं नौकर हुआ। उन खां पोइ आहे व्हेन ब्रिटिश टुक कंट्रोल ओवर कराची फ्राम द टालपुर्स, अंग्रेज़नि टालपुरनि खां, बरतानवी अंग्रेज़नि कराची जो कब्ज़ो कॾहिं हासिलु कयो? 1839, 1839 में। अहम सुवाल आहे, ज़हन में रखिजे। 1839 में अंग्रेज़नि टालपुरनि खां जेको सो सिंध खसी। वेयर वॉज द फाट बिटवीन टालपुर्स एंड ब्रिटिश, तालपुरनि ऐं अंग्रेज़नि जे बरतानियुनि जे विच में जेका आहे उहा जंग किथे लॻी? मियाणी नियर हैदराबाद, हैदराबाद जे भरिसां मियाणी वारी जॻह ते लॻी। विच न्यूज़ पेपर वॉज पब्लिश बाय मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई कहिड़ी अख़बार शाया कई? अल वहीद इन 1920, 1920 में अल वहीद नाले अख़बार मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई शाया कई। हू वॉज फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ सिंध मुस्लिम लीग। मुस्लिम लीग सिंध जो जेको पहिरियों सदर हो केरु हो? ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी। ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी साहिबु जेको आहे, हिन जे बारे में लेसन 7-8 में आहे। पहिरियों जेको आहे सो मुस्लिम लीग जो सदर हो। सिंधी में हिन जे बारे में तफ़सीली लेसन पिणु मौजूदु आहे। चैप्टर नंबर 3 असां शुरू कयूं था, इंट्रैक्शन बिटवीन लैंड एंड पीपल ऑफ सिंध। ऐं उन में क्वेश्चन आहे गंजो टकरी इज़ लोकेटेड इन, गंजो टकरी जो किथे वाक़िआ आहे? हैदराबाद में। आदम शाह टकरी इज़ लोकेटेड इन, आदम शाह टकरी किथे मौजूदु आहे? सखर में। मकली हिल्स आर लोकेटेड इन ठट्टा, मकली हिल्स किथे मौजूदु आहिनि? यकीनन ठट्टा में। कारूंज जबल हिल्स आर लोकेटेड इन, कारूंज जा जबल किथे आहिनि? नंगर पारबकर में। कालकान हिल्स आर लोकेटेड इन रोहड़ी। द डिज़र्ट इज़ लोकेटेड इन ईस्टर्न पार्ट ऑफ सिंध, जेके डिज़र्ट आहिनि यानी कि थर, उहो सिंध जे कहिड़े तरफ़ आहे? फरमाइनि त ही सिंध जे मशरिक़ी हिसे में आहे। कींजर लेक इज़ लोकेटेड इन, कींजर ढंढ जेका आहे उहो किथे वाक़िआ आहे? ठट्टा में वाक़िआ आहे। मंछर लेक इज़ लोकेटेड इन जामशोरो, मंछर लेक जेका आहे, मंछर ढंढो किथे वाक़िआ आहे? जामशोरो में आहे। ऐं इहा खीरथर माउंटेन लाइज़ इन द, किथे खीरथर जा जेके जबल आहिनि किथे वाक़िआ आहिनि? वेस्टर्न पार्ट ऑफ सिंध यानी सिंध जा मग़रिबी हिसा। द डिज़र्ट इज़ लोकेटेड इन, डिज़र्ट जेके आहिनि सिंध जे मशरिक़ी हिसनि ना। वाट इज़ द एरिया ऑफ प्रोविंस ऑफ सिंध, सिंध जो जेको सूबे जो मुकमल एरिया केतिरो आहे? 140915 स्क्वायर किलोमीटर सिंध जो हिसो आहे। ऐं हिते असांजो चैप्टर नंबर 3 मुकमल थिए थो। अॼु जो क्लास असां हिते इख़्तिताम कयूं था। यकीनन तव्हांखे
ज़रूरु हिननि जे ज़रिए तयारी करण जो मौक़ो मिलंदो। असांजो कमु आहे गाइडलाइन ॾियणु। बाक़ी हाणे इहो आहे त बार बार इन शइ खे दोहराइणु, बार बार इन खे पढ़णु ऐं बार बार रिपीट करे इन शइ खे ॿुधण सां इहे शयूं हमेशह लाइ यादि थी वेंदियूं आहिनि। उमेदु आहे त तव्हांजी तयारी यकीननि बहितर थी रही जेके चइजे थो, उन में तव्हां भरपूर तयारी कंदो। हिकु हिकु मार्क क़ीमती आहे ऐं अलाह तव्हांजो हामी नासिर थींदो। अलाह कंदो तव्हां पंहिंजे मंज़िल में कामयाबु थींदो। असां सां गॾु जुड़ियल रहंदो शबाना नवाज़ ऑफिशियल चैनल सां। अलाह हाफ़िज़।